मां तोड़े आई आहियां। मां तोसां थी ॻाल्हायां। मूंखे कंहिंसां न आहे ॻाल्हाइणो। पर छो? कहिड़ी ॻाल्हि जी करे? मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। ज़रूरी न आहे त तोसां वजूहात पेश कयां। मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे जो तूं हिकदमि मूंखां मुंहुं मोड़े वई आहीं? हिकु ग़लती थी हूंदी तोखां। तूं सॼी ग़लति आहीं। कहिड़ी ग़लती मां तोखे ॿुधायां? वरी बि हाजिर, मूं त तोसां कॾहिं बि नाइंसाफ़ी नाहे कई। पोइ इल्जाम तरासी छा लाइ? महिरबानी करे मुंहिंजी जान छॾ ऐं न मुंहिंजे मुंहुं लॻंदी कर। मूंखे तोसां न आहे ॻाल्हाइणो। इनखे छा थियो आहे जो मूंखां एॾी नफ़रत करण लॻी आहे, सो बि बिना के वजह? सोने थी मोहब्बत सां मिलंदी आहे। तूं जो पाण खे एॾो वॾो सम्झंदी आहीं त ज़ाहिर आहे अॻिलो बि त अना कंदो न। सुठो इन्हे में थिए त इहो जिद छॾे ॾे ऐं असां सभिनी खे पंहिंजो कर। जेकॾहिं तो हींअर कंहिंखे पंहिंजो न कई न त अकेली रहिजी वेंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त दुनिया सां विढ़ंदे विढ़ंदे हाजुल खे बि न छॾी। या त तुंहिंजी सहेली घटि में घटि हुन सां त न पिटाई आहे न। हिकु ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधो, न मूं कॾहिं दुनिया सां फिटायो आहे, न वरी हाजुल खे मूं मां का तकलीफ़ पहुती आहे। त पोइ छा हाजुल जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो तोसां नथी ॻाल्हाए? असां सहेलियूं आहियूं, विढ़ंदियूंसीं ऐं ठहंदियूंसीं बि। तव्हां उल्को न कयो। सोने थी असांजी बि हिकिड़ी गुज़ारिश आहे, असां सां बि ठही वञे। हाँ हाणे घणी ये नाराज़गियूं ख़त्म करे त तुंहिंजा हथ पीला कर। बस आवाज़ हेठि। छो आज जी ॻाल्हि सुठी न लॻी? हिकु चक्कर ई किस्सो ख़त्म थी चुको आहे, हाणे न दोहरायो तव्हां लाइ बहितर आहे। हा बाबा बंदि कयोसीं, सुठो थियो। न त इहे वीचारी असांखे मारे छॾींदी। एॾो तंग न कयो, मतिलबु इहा सामत तव्हांजे मथां न अचे। हाँ हाणे तूं असांखे मारींदे? पंहिंजे हिन ज़िंदगीअ ते रहम खा। एॾो कंहिंखे बेजार न कयो जो माण्हू मजबूर थी कुझु करे। न न न न न न इहो कॾहिं बि न सोचिजांइ सोनी थी, न त में घुलो तोखे हक़ीक़त करे ॾेखारींदो ऐं असांखां को सवाल जवाब बि कोन कंदो त तुंहिंजो लास वियो काॾे। भली मौत जा ॼार विछायो, पर सोने ते ढिकण वारनि मां नाहे। मूंखे तुंहिंजो इंतज़ार हुयो तूं कर। चङो थियो जो आहे, ॻाल्हि कर। मां पंहिंजे आवाज़ खे पुकार जे लर्जिश में खणी आयो आहियां। जंहिं मंजिले मक़ाम ते बीठा आहियो हुनजो मान रखंदे मुंहिंजो वर्चाव कयो। तुंहिंजी पुकार मुंहिंजी मुखालफ़त बणिजी, मुंहिंजे कोटनि खे ॾार विझण जी कुवत रखे थी। पोइ तुंहिंजी पुकार में एतिरी आजिज़ी छो? कंहिं जागीर जे मालिक अॻियां बीठो आहियां। गुज़ारिश बि न कर जो झेड़ो बिना कंहिं सबब जे मौत जे अदावत जो बुनियाद न बणिजे। अदावतूं ठहंदियूं तव्हांजे गर्दननि जूं ऐं असांजे वार खे बि लोॾाईंदो। त असां एतिरा पहाड़ आहियूं, जेकॾहिं ज़ोरावर ज़ोर आज़माईंदो त तव्हां शिकस्त मानींदव। मां हिते वरी बि झेड़ो वलारण न आयो आहियां, ठाह खे तरजीह ॾींदे ॻाल्हि करण आयो आहियां। छोरो वापसि कयो वञे। छोरो बराबरि अमानत में आहे ऐं उनजे मथां को बि अज़ाब नाज़िल नथो थिए ऐं न थींदो।
ऐं छोरी जी वापसी जो जवाब तूं भी जानी थो। एक हाथ में छोरी या चांदनी दे, बे हथ में छोरो वठी वञ। सरदारनि या नवाबनि, रेसनि या जागीरदारनि वटि साम में पियल औरत समझी थो या तोखे ॿुधायां साम में पियल औरत जो मतलब? साम जो मुख्य नहीं सरदारनि वटि केॾो भरम हूंदो आहे। जे ॼाण रखी थो त पोइ ॻाल्हि न कर। इहो तूं भी जानी थो त जागीरदार सां टकर खाइण जो अंजाम छा थींदो आहे। ज़मीन धुॾी पवे पर तव्हां ख़सीस माण्हू आहियो। गरीब जरूर आहियूं पर गैरतमंद आहियूं। न ॾेखार मूंखे पंहिंजी गैरत। जेकॾहिं ज़ोरावर ज़ोर आज़मायो त तोखे निस्त नाबूद करे छॾींदो। पोइ गौर सां ॿुधी छॾ जोरावर खान। गैरत जे मामले में जेका सजा आई न सही वेंदासीं पर पोइ हिते कोन हटंदासीं। जहिड़ो न वार, तूं ग़रीब आहीं। गरीब जरूर आहियां पर गैरतमंद आहियां। को इज्जत जे मथां वार करे ऐं मां ख़ामोश थी वियां न, ॾाढो पेशेमान थींदे। उहो त वक़्तु ॿुधाईंदो केरु थो पसेमान थिए, तूं या मां। ठीकु आहे, हाणे छोरी भी खणंदो साईं ऐं छोरो भी न ॾींदसि। जेकी तोखे तयारी करणी आहे न वञी कर। ठीकु आहे, ॾिठो वेंदो। छा सोचे रही ॼणको ताजमहल किरी पियो हुजे या खंड जो जहाज बुॾी हुजे। ईअं न? जी बस छोकिरियूं बेपाड़ियूं ऐं बेबुनियाद हूंदियूं आहिनि। इहा गुफ्तार तुंहिंजी ज़ुबान ते छाजे करे? छा असां मां का तोखे तकलीफ़ होती आहे? बस अजब भी आहे, परेशान भी आहियां। वरी कहिड़ा महल पंहिंजे ज़हन में ॾे वेठी ऐं वारी जे दड़े ते बीठल आहीं? ईअं ई कुझु मिसाल आहे छोकिरी जो, वारी जे दड़े वांगुरु। बस छा कजे, जवान थे ऐं माउ पीउ बेज़ार, घर खां कढण लाइ हीला ऐं वसीला पिया कनि। इहो असल खां हलंदड़ आहे। अॻे असांजे मथां, हाणे तव्हांजे मथां, सुभाणे तुंहिंजी औलाद जे मथां। ईअं छो आहे अमा? कुदरत जो कानून ईअं ठहियल आहे। न्याणी जो ॿार माउ पीउ जे कुल्हनि ते, पर पुट जो छो न? न्याणी त आहे परायो थियण। माना असां परायो आहियूं। न्याणी जी शादी कराए पंहिंजे घर त रुख़सत कबो आहे। अमा तूं बाबा साईं खे मुंहिंजी शादी लाइ छो चयो? इहो त माउ जे मथां फर्ज़ आहे जेको मूं अदा कयो। काथे बाबा साईं चंगेज़ खान सां न रिश्तो करे छॾे? जेकॾहिं हुन सां रिश्तो थिए थो त बुराई कहिड़ी आहे? पंहिंजो आहे, मालदार आहे। तव्हांजी मर्ज़ी अमा, बाक़ी मूंखे उहो पसंदि न आहे। नाकाम थी मोटी आया आहियो सो बिना छोरी कोमल जे खैण जे। हेॾे त इहो खसीस कम बि न करे सघियो। हक़ार आहे इंसान। हा साईं, ॻाल्हि कयो। असीं कोमल खे खणी वञण में कामयाब थी विया हुआसीं। कहिड़ी तव्हां माना भित किरी जो छोरी जे खैण खां सवा खाली मोटी आयो ऐं खणी अची बि रहिया हुआसीं। ओ अहिड़ो छा थियो जो कोमल तव्हांजे हथनि मां निकिरी वई? कोमल खे असां खणी अची रहिया हुआसीं ऐं मुजेरी अची रस्तो रुकियो ऐं हू तव्हांखे मार कुट करे कोमल खे खणी हलियो। घणा मुजेरी आहे जो तव्हांखे शिकस्त ॾिनो? ॿुधायो न घणा मुजरिया। ॿुधायो ॿुधायो, ये वक़्तु पटिस ॿुधायो ॿुधायो। हू हिकु हुयो। लानत आहे तव्हांजी जिंदगी ते जो तव्हां खां कोमल खसे वापसि हली वियो। पर मुखी बासा पर छा? ये पर जा लफ़्ज़ नाका माण्हू ज़बान ते न ठहंदा। मूंखे बसा हिननि छोरनि खां इहो असली कमु कोन थींदो। हाणे असीं पाण गॾिजी सभु इहो कमु कयूं त बहितर आहे। दबाई बि अहिड़ी अचनि जो बाहि जा आड़ा इन सॼे पेड़ खे साड़े रख कजनि। ठीकु आहे मूंखे बसा अहिड़ी का तरकीब सोचे था वठूं जो न वॼे बांस न वॼे बांसुरी। हाणे अहिड़ो त खेल ख़तम कंदासीं डूंगर वारनि जो
बच्चो बि उन्हनि जो जिंदा न छॾींदासीं जेको गुलाब खां प्लान करण लाइ सोचे। एतिरी ख़ैरात ॾींदुसि जो तुंहिंजी सोच खां मथे हूंदी। मूंखे ॾिसी तजुब न खा सुञो थी। केर आहीं तूं? फिलहाल त तुंहिंजे क़रीब आहियां। मुजेरी आहीं न? हा, मुजेरी आहियां। ख़ैरात ॾियण लाइ रस्तो रोकियो थी छा? एतिरी ख़ैरात ॾींदुसि जो तुंहिंजी सोच खां मथे हूंदी। मतलब? अच्छा, मतलब त तोखे रस्तो ॿुधाइणो पवंदो। मूं न सम्झो। इसरार खान जो भाउ आहियां, चंगेज़ खान। अवां सां मिली ॾाढी ख़ुशी थी, पर मूंखे ॾिसी ख़ुशी न थी। पर छो? वो न करे जो मां नथो चाहियां त तूं इसरार खान सां गॾु हुजे। पर अवां छो नथा चाहियो? असीं उत्तम ज़ात आहियूं। अच्छा, छाजे करे? छो त अव्हीं मालदार आहियो ऐं असां गरीब? हा, कुझु ईअं आहे। तूं जेतिरी रक़म घुरंदीअ तोखे मिली वेंदी। इसरार खान जी ज़िंदगी मां हली वञ। केतिरी रक़म अदा करे सघंदे असांखे जुदा करण लाइ? 50,000। बस? लख, 1.5 लख, 2 लख, जेतिरा चई भला। प्यार अनमोल हीरो हूंदो आहे जंहिंजी का बि क़ीमत नाहे हूंदी। ही तुंहिंजा लख 2 लख प्यार जी क़ीमत अॻियां कुझु बि नाहे। इज्जत सां पैसा वठ या इसरार खान जी ज़िंदगी मां हली वञ। दगा सोनेती जे वजूद में आहे न। तू खणी आसमान जा तारा लाहे सोनेती जे झोल में विझ। जॾहिं इकरार कयो त इनकार न थींदो। सोचे वठ, नतीजो तमाम ख़राब निकरंदी सोनियती। प्यार जी उनाई में घिरण वारा सोचींदा न आहिनि। जेके सोचींदा आहिनि उहे प्यार में न आहिनि घिरंदा। एॾी ख़तरनाक उन में पछताईंदी। प्यार कयो आहे रिजन छा जो? ठीकु आहे, तोखे हटाइण जा मूं वटि या खोड़ रस्ता आहिनि। भल तव्हां हर रस्ते ते कंडा विछाए छॾियो। सुनेती मुर्की कंडा पार कंदी। ठीकु आहे, मां तोखे ॾिसी रहंदुसि। दादा छोरनि जी मालकी लाइ को मुखी बुखी आयो या मैदान छॾे भॼी आहे? केॾा वेंदा मूंखे ख़बर न आहे। असां छोरा छॾाइण वेंदासीं त मसाला वधंदा। न, को बि मुखी न आयो। पोइ कहिड़ी ॻाल्हियूं थियूं? इहे ई ॻाल्हियूं थियूं त छोरी चांदनी ॾियो ऐं छोरो वापसि वठी वञो। पोइ हुन छा चयो? फिलहाल गैरत जे पलव में तड़ी रहियो। शायदि उनखे वॾा धक न आहिनि लॻा या वरी काई वेड़ाकनि सां पालो न पियो अथसि। उन करे उनजो दिमाग़ ख़राब आहे। साईं ॿियो हुकुम, बच्चे खे ख़तम करे छा? हा साईं, का बि न कखण घरनि वारनि बस्ती वारनि सां रिआयत न थियणु घुरिजे। पोइ छा उन्हनि खे ईअं ॾिसंदा रहूं? पाणे जाइ ते अची वेंदा ऐं छोरी ॾेई वेंदा। जे ईअं न कनि त पोइ? जहिड़ो बि लड़णु एतिरो आसान न आहे। हू हर लिहाज़ खां कमज़ोर आहे। जहिड़ो जुटणु ॾाढो ॾुखियो आहे। जॾहिं लाश ॾिसंदा न त पाणे ख़बर पवंदनि। आश मतिलबु उन्हनि छोरनि खे मारे मोकिलियो? हा, कुझु ईअं ई कजे त हू का मोट खाए न त हू असां जागीरदारनि जे साम्हूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाईंदा। बसि फिलहाल इहो ई कमु अथव। जेके छोरा बस्ती में खणी आया आहियो उन्हनि खे गोली वोली वापसि करे छॾियो। इहो कमु असांजो उन्हनि खे दहलाए छॾींदो। त पोइ अदा हींअर इजाज़त ॾियो त कयूं छोरनि जे मथां टकाव। ठीकु आहे, हाणे रहो। मुक्ती पासा
छा चयो जागीरदार छोरो वापस कनि था या न? जोरावर खान इनकार करे छॾियो छोरे ॾियण खां। छाजे करे इनकार कयो जोरावर खान वारनि? इन करे त जेसी ताईं चांदनी वापस न कंदो तेसी ताईं छोरो वापस न कंदुसि। काका तव्हां कहिड़ो फ़ैसिलो करे आया? इहो फ़ैसिलो त जहिड़ो कंदासीं पर साम वापस न कंदासीं। पर बाबा जागीरदारनि सां असां काथे विड़ी सघंदासीं? वेणो त पवंदो, पोइ भल छा बि थिए। आहे त जहिड़ो नुक़सान पर मोह ॾियणो पवंदो। पोइ अदा मसइले जो आख़िर हल छा थींदो? मालिक जी जात ते भरोसो रखो, उहो ई असांजो मददगार थींदो। हाणे छेड़े जो ऐलान करे आयो आहियां ऐं हिक हिक खे हाणे मौत ॾियणो पवंदो। हा काका, भल छा बि थिए पर थोरी उन्हनि खे कॾहिं बि वापसि कोन ॾींदासीं। हा जहिड़ो कंदासीं पर साम वापस न कंदासीं, उहा असांजी हाजत में आहे। काका जी गुलाब जा छोरा असांखे खणण आया हुआ। हा पोइ हू खणण में कामयाब न थी सघिया। कीअं बची आयो तव्हां? काका हिकु मुजेरी आहे, मूंखे रोज़ ख़ैरात ॾींदो आहे, उन बचायो। दुश्मन मोता मौत ते चढ़ी चुको आहे ऐं हाणे एहतियात सां रोजी ते वेंदी कर। हा धीअ, पेड़े जा छोरा वठी पोइ रोजी ते निकिरजांइ। हाणे उन्हनि खे ॾिसी रहे पियो, उन्हनि जे पेड़े जे हिकु हिकु फर्द जो सिर वठिबो। जेसी ताईं उन्हनि जो सिर न वढींदासीं तेसी ताईं उहो पंहिंजी हरकतुनि खां बाज कोन ईंदा। न करे गुलाब वारनि खे पहिरियां मात ॾियणी पवंदी ऐं पोइ जागीरदारनि सां बि मुंहुं ॾेई वठंदासीं। आयो हिकु मुखी असां सां सौदो कयो, सौदो कयईं पर छोरनि जे मौत जो। ऐं जॾहिं छोरनि जा लाश वञी पेड़े पहुतसि न मुखी डुंगर जा लिंग ई ॾकी वेंदा। एहसान खान पोइ मुखी ॿई हणंदो चंबा पंहिंजे मुंहं में, या त वरी सोचींदो त जागीरदारनि सां जंग ई न जोटिया। एहसान खान जे डूंगर चांदनी वापस न कई त हुनजी बस्ती में हर रात हर ॾींहुं रोज ई राड़ो हूंदो। छा कयां? निगले कसम विधो ठीक है सोनीती सां ॻाल्हाईंदी त तुंहिंजे ॿार खे मारे छॾींदुसि। पाण पेड़े में ईअं रहंदियूंसि ॼण हिक ॿिए जूं दुश्मन, पेड़े खां ॿाहिरि ॻाल्हाईंदियूंसि। ठीकु आहे, हाणे तूं भली हल। ठीकु आहे, मां सुपारियूं वठी अचां थी। मिंगला मां पंहिंजे कननि सां ॿुधी आई आहियां। छा ॿुधी आई? सोनेती हाजिला जूं ॻाल्हियूं ॿुधी आहियां, से पर असारियूं। छा थी चई? जेको ॿुधो अथमि उहो चई रही आहियां। हाजरुली किथे आहे? वेठी आहे पेड़े में। पेड़े में हल हल, पेड़े में त मां तोखे ॿुधायां। हल त ॾिसूं था। ओए हा वेठी थई, पुछीस सोनेती सां कीअं थी ॻाल्हाई? ए पुछो त हाजरुली कसम खण खां पोइ बि न मुड़ी आहे। न न, मूं सोनेती सां ॻाल्हायो ई न आहे, ही कूड़ ॻाल्हाए रही आहे। ऐं मां कूड़ पई ॻाल्हायां?
तो कोन चयो सोनीतीअ खे त महंगले मूंखे कसम ॾिनो आहे त जे तूं सोनीती सां ॻाल्हायो त मां तुंहिंजो ॿार केड़ाईंदसि। हाणे ॿुधाए त इहो सभु कुझु कूड़ा मेंगला मेंगला मां तोॾे आई आहियां, मां तोसां थी ॻाल्हायां। मूंखे कंहिंसां नाहे ॻाल्हाइणो। पर छो, कहिड़ी ॻाल्हि जे करे? मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। ज़रूरी नाहे त तोसां वजूहात पेश कयां। मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे जो तूं हिकदमि मूंखां मुंहुं मोड़े वई आहीं? हिकु ग़लती थी हूंदी तोखां, तूं सॼी ग़लति आहीं। कहिड़ी ग़लती मां तोखे ॿुधायां? वरी बि हाजुल, मूं त तोसां कॾहिं बि नाइंसाफ़ी नाहे कई, पोइ इल्जाम तरासी छा लाइ? महिरबानी करे मुंहिंजी जान छॾ ऐं न मुंहिंजे मुंहुं लॻंदी कर। मूंखे तोसां नाहे ॻाल्हाइणो। इनखे छा थियो आहे जो मूंखां एॾी नफ़रत करण लॻी आहे, सो बि बिना के वजह? सोनीती मोहब्बत मोहब्बत सां मिलंदी आहे। तूं जो पाण खे एॾो वॾो सम्झंदी त ज़ाहिर आहे अॻिलो बि त अना परस्ती कंदो न। सुठो इन में थिए त इहो जिद छॾे ॾे ऐं असां सभिनी खे पंहिंजो कर। जेकॾहिं तो हींअर कंहिंखे पंहिंजो न कई न त अकेली रहिजी वेंदी। मूंखे तुंहिंजो इंतज़ार हुयो तूं कर, चङो थियो जो आहे, ॻाल्हि कर। मां पंहिंजे आवाज़ खे पुकार जे लर्जिश में खणी आयो आहियां। जंहिं मंजिले मक़ाम ते बीठा आहियो हुनजो मान रखंदे मुंहिंजो वर्चाव कयो। तुंहिंजी पुकार मुंहिंजी मुखालफ़त बणिजी, मुंहिंजे कोटनि खे ॾार विझण जी कुवत रखे थी। पोइ तुंहिंजी पुकार में एतिरी आजिज़ी छो? कंहिं जागीर जे मालिक अॻियां बीठो आहियां। गुज़ारिश बि न कर जो झेड़ो बिना कंहिं सबब जे मौत जे अदावत जो बुनियाद न बणिजे। अदावतूं ठहंदियूं तव्हांजे गर्दननि जूं ऐं असांजे वार खे बि लुॾाईंदो। त असां एतिरा पहाड़ आहियूं, जेकॾहिं ज़ोरावर ज़ोर आज़माईंदो त तव्हां शिकस्त मानींदव। मां हिते वरी बि झेड़ो वलारण न आयो आहियां, ठाह खे तरजीह ॾींदे ॻाल्हि करण आयो आहियां। छोरो वापसि कयो वञे। छोरो बराबरि अमानत में आहे ऐं उनजे मथां को बि अज़ाब नाज़िल नथो थिए ऐं न थींदो। ऐं छोरी जी वापसी जो जवाज़ तूं बि ॼाणी थो। हिकु हथ में छोरी या चांदनी दे, ॿिए हथ में छोरो वठी वञ। सरदारनि या नवाबनि, रेसनि या जागीरदारनि वटि साम में पियल औरत समझी थो या तोखे ॿुधायां साम में पियल औरत जो मतिलब साम जो मुखिन ऐं सरदारनि वटि केॾो भरम हूंदो आहे। जे ॼाण रखी थो त पोइ ॻाल्हि न कर। इहो तूं बि ॼाणी थो त जागीरदारनि सां टकर खाइण जो अंजाम छा थींदो आहे। ज़मीन धुॾी पवे पर तव्हां ख़सीस माण्हू आहियो। ग़रीब ज़रूर आहियूं पर गैरतमंद आहियूं। न ॾेखार मूंखे पंहिंजी गैरत। जेकॾहिं ज़ोरावर ज़ोर आज़मायो त तोखे निस्त नाबूद करे छॾींदो। पोइ गौर सां ॿुधी छॾ जोरावर खान। गैरत जे मामले में जेका सजा आई न सही वेंदासीं पर पोइ हिते कोन हटंदासीं। जहिड़ो न बात
तू गरीब आई गरीब जरूर आया पर गैरतमंद आया को इज्जत जे मथा वार करे मां खामोश थी वया ना ॾाढो पेशेमान थींदे वो तो वक्त बुधाईंदो केर तो पसेमान थिए तूं या मां ठीक है हाणे छोरी भी खणंदो साईं ऐं छोरो भी डरींदो जेकी तोखे तैयारी करणी आहे न वञी कर ठीक है ॾिठो वेंदो छा सोचे रही ॼणको ताजमहल किरी पियो हुजे या खंड जो जहाज बुॾी हुजे ईअं न जी बस छोकिरियूं बेपाड़ियूं ऐं बेबुनियाद हूंदियूं आहिनि इहा गुफ्तार तुंहिंजी ज़ुबान ते छाजे करे छा असां मां का तोखे तकलीफ़ होती आहे बस अजब भी आहे परेशान भी आहियां वरी कहिड़ा महल पंहिंजे ज़हन में ॾे वेठी ऐं वारी जे दड़े ते बीठल आहीं ईअं ई कुझु मिसाल आहे छोकिरी जो वारी जे दड़े वांगुर बस छा कजे जवान थे ऐं माउ पीउ बेज़ार घर खां कढण लाइ हीला ऐं वसीला पिया कनि इहो असल खां हलंदड़ आहे अॻे असांजे मथां हाणे तव्हांजे मथां सुभाणे तुंहिंजी औलाद जे मथां ईअं छो आहे अमा कुदरत जो कानून ईअं ठहियल आहे न्याणी जो ॿार माउ पीउ जे कुल्हनि ते पर पुट जो छो न न्याणी त आहे परायो घर माना असां परायो आहियूं न्याणी जी शादी कराए पंहिंजे घर त रुख़सत कबो आहे अमा तूं बाबा साईं खे मुंहिंजी शादी लाइ छो चयो इहो त माउ जे मथां फर्ज़ आहे जेको मूं अदा कयो काथे बाबा साईं चंगेज़ खान सां न रिश्तो करे छॾे जेकॾहिं हुन सां रिश्तो थिए थो त बुराई कहिड़ी आहे पंहिंजो आहे मालदार आहे तव्हांजी मर्ज़ी अमा बाक़ी मूंखे उहो पसंदि न आहे नाकाम थी मोटी आया आहियो सो बिना छोरी कोमल जे खैण जे हेॾे त इहो खसीस कम बि न करे सघियो हक़ारा इंसान हा साईं ॻाल्हि कयो असीं कोमल खे खणी वञण में कामयाब थी विया हुआसीं कहिड़ी तव्हां मां फिरी ऐं ॿी ॻाल्हि त दुनिया सां विढ़ंदे विढ़ंदे हाजुल खे बि न छॾी या त तुंहिंजी सहेली घटि में घटि हुन सां त न पिटाई आहे न हिकु ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधो न मूं कॾहिं दुनिया सां फिटायो आहे न वरी हाजुल खे मूं मां का तकलीफ़ पहुती आहे त पोइ छा हाजुल जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो तोसां नथी ॻाल्हाए असां सहेलियूं आहियूं विढ़ंदियूंसीं ऐं ठहंदियूंसीं बि तव्हां उल्को न कयो सुनिधि असांजी बि हिकिड़ी गुज़ारिश आहे असां सां बि ठही वञे हा हाणे घणी ये नाराज़गियूं ख़तम करे त तुंहिंजा हथ पीला कर बस आवाज हेठि छो हा जी ॻाल्हि सुठी न लॻी हिकु चक्कर ही किस्सो ख़तम थी चुको आहे हाणे न दोहरायो तव्हां लाइ बहितर आहे हा बाबा बंदि कयोसीं सुठो थियो न त इहो वीचारी असांखे मारे छॾींदी एॾो तंग न कयो मतिलबु इहा सामत अव्हांजे मथां न अचे हाणे तूं असांखे मारींदे पंहिंजी हिन ज़िंदगीअ ते रहम खा एॾो कंहिंखे बेजार न कयो जो माण्हू मजबूर थी कुझु करे न न न न न न इहो कॾहिं बि न सोचिजांइ सोनीती न त में घुलो तोखे हक़ीक़त करे ॾेखारींदो ऐं असां खां को सवाल जवाब कोन कंदो त तुंहिंजो लास वियो काॾे भली मौत जा ॼार विछायो पर सोनेती डिजण वारनि मां नाहे